ये आए दुकान ॾिसां मोबाइल जो दुकान आहे यार। चाचा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वेह वेह मां वेहां थो, तूं उथे थो। गिलास दे त मां गिलास दे यार। हां बाबा एक गिलास। ये चाहे ये पानी पीने नलको आहे न। पानी पिया? हां छो मां कुकुड़ खाई आवां छा? बाबा गिलास तो घुरियो न पानी पीअण का। ओ पाड़न पटिया गिलास मोबाइल जो चवां थो। मोबाइल जो गिलास पानी पिया जो मैं झोले में आवां। ओने हां गिलास कद वया चरिया से नंढो दुकान आहे बड़े गरीब माण्हू। अच्छा ना है ना ना ओ हे बाकी छा काने मां घर खणी वेंदुमि छा? पानी पीअण का मां जो पानी पीदो कने पानी पीअण जो हे छा का सामान वधा न बाकी बंद कर जा। बंद की क्या ना हाणे मियां गोट में मोबाइल जो गिलास न मिले पसा कारे हल बंद कराण हलो हलो हेलो वञो वरी पानी वालो गिलास तो के दे तो वरी बाकी तो मैं खणी वेंदा घर बस। घर करे न हूं भी दे मियो न मांखे चावल न पी तू पानी बस बच चरिया माण्हू। दोस्तों जेकर तव्हांखे असांजो हीउ वीडियो पसंद आयो आहे त असांजे यूट्यूब चैनल शबीर निड़ा खे सब्सक्राइब कयो ऐं असांजे वीडियो खे कमेंट ऐं लाइक ज़रूरु कयो। महिरबानी।